अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त ठीकु हूंदा। अॼु असां कुझु वर्ड्स खे ॾिसंदासीं, उन्हनि जी मीनिंग खे ॾिसंदासीं ऐं हिकिड़ो वर्ड असांजो आहे उन जो साइन नामस ॾिसंदासीं। हीअ रिकॉर्डेड वीडियो तव्हांखे मिली वेंदा। ही तव्हांजे SPCS ऐं CS जी तयारी या कोई बि कॉम्पिटिशन वारो एग्ज़ाम आहे कॉम्पिटेटिव, उन जे लाइ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। हिन खे फॉलो कयो, तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। अॼु असांजो पहिरियों जेको वर्ड आहे वो माना अहद करणु, मेक प्रोमिस, अहद कंहिंसां वाइदो करणु, अहद करणु। अपहोल्ड बरक़रार रखणु, मेंटेन प्रिज़र्व करणु, बरक़रार रखणु। रीजनल पीस आम तौर ते तव्हां ही वर्ड जेको आहे सो न्यूज़पेपर में ॾिठा हूंदा। ही डान न्यूज़पेपर मां वरितल वर्ड्स आहिनि जंहिंजी तव्हांखे मीनिंग मां शेयर कयां थी। खिते जो अमन, रीजनल पीस माना खितो, असांजो मुल्क, असांजी एरिया, उन जो जेको अमन आहे उनखे रीजनल पीस चवंदासीं। वो माना मेक अ प्रॉमिस, अपहोल्ड, मेंटेन रीजनल पीस, खिते जो अमन। ऐं अॼु असांजो वर्ड आहे पोमिल्स मां हिन जा साइनोनिम्स असां थींदा अटैक, स्ट्राइक्स, पॉन्ड्स। हमलो करणु, अटैक माना स्ट्राइक करणु या पॉन्ड्स करणु, छा आहे इहो हमलो करणु हूंदो आहे। ठीकु आहे, उन खां अॻिते था असां वधूं। ॿिया असांजा वर्ड्स आहिनि हाइक्स ऐं टैरिफ। हाइक्स यानी वधाइणु, इज़ाफ़ो करणु। गवर्नमेंट हाइक द रेट्स ऑफ थिंग्स, रेट ऑफ डेली थिंग्स, जेके असांजूं शयूं आहिनि। हाइक्स द फ्रूट्स माना हाइक्स द फ्रूट प्राइस, फ्रूट जी प्राइस जेको आहे सो वधाई वई, इज़ाफ़ो कयो वियो। टैरिफ माना टैक्स, हूअं असां ॾिसंदा आहियूं टैक्स या छा हूंदो आहे। गवर्नमेंट हाइक्स द टैरिफ ऑफ गवर्नमेंट सर्वेंट्स जी हुकूमत जेको आहे सो टैक्स वधाए छॾी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ लफ़्ज़ ईंदो आहे नेप्रा। लफ़्ज़ आहे नेप्रा जो पूरो जेको लफ़्ज़नि जी आहे उहा आहे N फॉर नेशनल, E फॉर इलेक्ट्रिक, P फॉर पावर, A फॉर अथॉरिटी। नेप्रा N फॉर नेशनल इलेक्ट्रिकल पावर अथॉरिटी। यानी जेका असांजे मुल्क में बिजली हले थी, जेका पावर हले थो, इनखे इदारे खे चइबो आहे नेप्रा, नेशनल इलेक्ट्रिकल पावर अथॉरिटी। ठीकु आहे,